नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी ऐं मां आहियां ग़ज़ाला अबू। सभ खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। इमरान ख़ान खे जलसा करण जो हक़ आहे, का बि इंतकामी कार्रवाई न कंदासीं, क़ानून पंहिंजो रस्तो पाण वठंदो। इस्तीफ़ाऊं ॾियणु PTI जो हक़ आहे, ऐवान कमु कंदो रहंदो। नवाज़ शरीफ़ खे जॾहिं डॉक्टर्स इजाज़त ॾींदा वापसि ईंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो बयानु। वज़ीर आज़म FBI चेयरमैन खां टैक्स उगाड़नि जी रिपोर्ट तलब करे वरिती। नेपरा बिजली के अघनि में ₹4.85 फ़ी यूनिट वाध करे छॾी। इज़ाफ़ो माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कयो वियो ऐं हलंदड़ महीने लागू थींदो। इज़ाफ़ो कलेक्टर जे वाफ़ेदारनि ते लागू न थींदो। नोटिफिकेशन जारी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ PDM सरबराह खे अॼु इफ़्तार डिनर ते घुराए वरितो। PDM में शामिल समूरियुनि पार्टियुनि जा सरबराह इफ़्तार डिनर में शिरकत कंदा। शहबाज़ शरीफ़ इतिहादियुनि सां मुशावरत खां पोइ काबीना जी जोड़जक कंदो। काबीना जे नालनि जो ऐलान अॼु राति थियण जो इम्कान। ज़रिया चवनि था घर वज़ारत जो कलमदान राणा सनावला ऐं इतलाह जो कलमदान मरियम औरंगज़ेब खे ॾियण जो इम्कान आहे। ज़रियनि मूजिबि पीपल्स पार्टी जे राजा परवेज़ अशरफ खे क़ौमी असम्बली जो स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी सीट JUI ॾांहुं वेंदी। सिंध में MQM ऐं पंजाब में PP खे गवर्नरशिप मिलण जो इम्कान। मुस्लिम लीग नून एहसास प्रोग्राम में पनाह गाहूं बंद करण वारियुनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त वज़ीर आज़म अवामी ख़िदमत लाइ मनसूबनि खे जारी रखण लाइ चयो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जारी रहंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट क़ौमी असम्बली जो इजलास 22 अप्रैल ताईं मुलतवी करण ख़िलाफ़ स्टे ऑर्डर वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। नून लीग पारां दाख़िल दरख़्वास्त में इजलास 22 अप्रैल बदिरां पहिरियां खां शेड्यूल 16 अप्रैल ते इजलास घुराए स्पीकर इलेक्शन जी वोटिंग कराइण जी इस्तदा कई हुई। अदालत डिप्टी स्पीकर कासिम सूरी सेक्रेटरी क़ौमी असम्बली ऐं पार्लियामानी मामलनि वारे सेक्रेटरी खे 22 अप्रैल लाइ नोटिस जारी करे छॾिया। स्पीकर ऐं ॿियनि खे 22 अप्रैल ताईं जवाब जमा करण जी हिदायत। अमरीका पाक फ़ौज जे तर्जुमान जे बयान जी हिमायत करे छॾी। अमरीकी परॾेही खाते जो तर्जुमान नेड प्राइस चवे थो पाकिस्तानी फ़ौज जे बयान सां इतफ़ाक़ कयूं था। पाकिस्तान में कंहिं हिक जमायत जी हिमायत नाहियूं कंदा। अमरीका ते लॻायल इल्ज़ामनि में का बि सदाकत नाहे। लाड़काणे वेझो पंजाब ॾांहुं वेंदड़ बिजली जी मुख्य ट्रांसमिशन जे पोलनि खे धमाके सां उॾायो वियो। पुलिस मूजिबि रशीद वगन थाणे जी हद अबड़ा कुंभार ॻोठ भरिसां बिजली जे पोल खे धमाकेदार मवाद सां उॾायो वियो। बिजली जी फ़राहमी मुअतल। हैदराबाद में बारड़ी अनाबिया मुबैना ज़्यादती बाद फोत वारसन जो चवणु आहे त अनाबिया खे ज़्यादती बाद क़तल कयो वियो आहे। इस्पताल इंतज़ामिया जो चवणु आहे त बारड़ी जे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। बारड़ी जी जनाज़े निमाज़ फ़क़ीर जे पिण में अदा कई वई ऐं टंडो यूसुफ क़ब्रिस्तान में तदफ़ीन। जैकबाबाद में क़ादरी दरबार वटि क़ौमी शाहराह ते ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर, ॿ ॼणा फौत थी विया। हिकु ॼणो ज़ख़्मी न्यूज़ सईदाबाद लाइ क़ौमी शाहराह ते ॻोठ पीर झंडो वटि लोडर रिक्शा कल्टी 9 पुलिस ज़ख़्मी। लाड़काणे वेझो शहदादकोट रोड ते मोटरसाइकिल सां हादसो, औरत फौत थी वई, संदसि मुड़ुसु ज़ख़्मी। खैरपुर भरिसां ॻोठ सनड़ो रिंद में मासूम ॿारड़ो वाह में ॿुॾी फौत थी वियो। फोती ॿारड़े आरिफ रिंद सनड़ो जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। जैकबाबाद वेझो ॻोठ अज़ीज़ जतोई वटि रुझान जमाली वासी ट्रैक्टर ड्राइवर जो लाश अस्पताल मुंतक़िल। घोटकी ज़िले में अगवा जी वारदातुनि जो सिलसिलो जारी। बागोड्रहो वारे इलाइक़े मां पोरियत मोहम्मद इस्माइल चनो अगवा। मुगवी जे वारसनि जो मीरपुर माथेले में SSP ऑफिस आॾो एहतिजाजी धरणो। ज़रियनि मूजिबि मुगवी जी बाज़ियाबी लाइ पुलिस रावती जे कचे पहुची वई। धाड़ेलनि सां मुक़ाबिलो हलंदड़।
मुआवजो दड़ो भरिसां ॻोठ मोहम्मद ख़ान कलहोड़ो वासी शागिर्द पुरसरा नमूने गुम थी वियो। शागिर्द सुमैर अब्बासी जे वारसनि पारां एयरपोर्ट थाणे ते एनसी दाख़िल। रानीपुर वेझो दराजा शरीफ में हफ्त ज़ुबान शायर सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सचल सरमस जे 201 उर्स मुबारक जूं गैर सरकारी तकरीबूं शुरू। उर्स तकरीबन में शिरकत लाइ मुल्क जी कुंड कुर्श मां अक़ीदतमंदनि जी आमद जो सिलसिलो जारी। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया।